सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे मोहम्मद इब्राहिम स्टूडियोज़ में अव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजे हिन प्रोग्राम में मौसीक़ी जी दुनिया जे हवाले सां हिकु नाम्यारी शख़्सियत शामिल आहे, उस्ताद अमीर अली। उस्ताद अमीर अलीअ जो तालुक़ समाट घराणे सां आहे ऐं हुन सिंध जी मौसीक़ीअ जे हवाले सां तमामु घणियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि। अॼु पंहिंजे स्टूडियोज़ में खेसि भलीकार चऊं था। साणनि शान अली ऐं उस्ताद असलम ख़ान संदन साथ निभाईंदा, खेनि बि असां भलीकार चऊं था। जीअं त असां ॻाल्हि पिया कयूं मौसीक़ीअ जी, त मौसीक़ीअ जो इंसानी मिज़ाज या इंसानी ज़हन ऐं रूह ते हिकु गहरो असरु आहे ऐं सिंध जे समाजी पस मंज़र में जेकॾहिं ॾिसूं, जेका सुजागी आई आहे ऐं जेका हिकिड़ो थानिको समाज महसूसु थिए थो, त उनजो जेको सबबु आहे कंहिं हद ताईं मौसीक़ी बि आहे। छो त मौसीक़ी सिर्फ़ु सुरनि ऐं साज़नि जो नालो न आहे, पर उनजे पस मंज़र में जेके गीच आहिनि, जेके ख़ूबसूरत कलाम आहिनि या जेके सूफ़ी शाइरनि जी शाइरी आहे, उहो हिकिड़ो मुकमल तौर ते पैगाम जी सूरत सिंध जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में जॾहिं गूंजे थो, त माण्हुनि जे ज़हननि खे, दिलयुनि खे ऐं रूह खे बि उजारे थो। त इन ई मौसीक़ी जे सफ़र खे उस्ताद अमीर अली कहिड़े नमूने निभायो आहे ऐं राग जे बारे में संदसि कहिड़ी ॼाण आहे या मौसीक़ीअ जो जेको असरु आहे इंसानी ज़हन ते, उन जे बारे में खेसि चङे नमूने ॼाण आहे। त मुंहिंजो अॼु अव्हां सां पहिरीं ॻाल्हि त असांखे ॾाढी ख़ुशी थी त तव्हां अॼु असां वटि हिते स्टूडियोज़ में मौजूदु आहियो ऐं तव्हां इंतिहाई तमामु घणी जेके चइजे त ख़िदमत सर अंजाम ॾिनी आहे मौसीक़ी जी। मौसीक़ी जे बारे में जेका अव्हांखे ॼाण आहे या मौसीक़ी जेके सुर आहिनि या जेका मौसीक़ी आहे, उनजो जेको मिज़ाज अव्हां सम्झो था, त अव्हां इल्म मौसीक़ी खे कीअं उनजी तशरीह कंदा, त इहो कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे ऐं लुग़त में मौसीक़ी जी माना कहिड़े तरीक़े सां बयानु कई वई आहे? असल में मौसीक़ी अरबी ऐं फ़ारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं मूं जी माना आहे वार जी। ऐं वार हिकिड़ो सी माना टीह जी। ऐं की माना हुनजो भाङो या हुनजो हिसो। त हिन डिपार्टमेंट जो नालो आहे वार जो टीहों हिसो। बारीकाई पाणी खां बि सनो ऐं पतलो आहे। जी बिल्कुलु, तव्हां सही चयो। इन हवाले सां वाक़ई तव्हां ईअं थो महसूसु थिए त बिल्कुलु गहराई में वञी मौसीक़ीअ खे सम्झो आहे। ॿियो सुवालु मुंहिंजे ज़हन में इहो थो अचे त इल्मु मौसीक़ीअ जा जेके सुर आहिनि, उहे कहिड़ा सुर आहिनि ऐं कहिड़े नालनि सां सुञाता वञनि था? असांजे ॿुधंदड़नि जी बि रहनुमाई कंदा। कुल काइनात जेका सुरनि जी आहे, इहा 12 सुरनि ते बीठल आहे। उन में 2 अकेला आहिनि जेके सा ऐं पा चइजे थो ऐं इन्हनि खे क़दीम नाले में अचल चयो वेंदो हो। अचल माना अचल या पंहिंजी जाइ खां न हटण वारा। इहे 2 सुर आहिनि। बाक़ी जेके 5 आहिनि उहे पंहिंजो फीमेल सुर ऐं मेल सुर आहिनि, जंहिंखे जेके नरम सुर आहिनि उन्हनि खे कोमल मोनस चयो वञे थो। मोनस मुज़क्कर आहे। जी जी। त मोनस सुर आहिनि कोमल ऐं मुज़क्कर सुर आहिनि तीवर। जी। तीवर ऐं कोमल मिलाए 5 5 10 12 इन्हनि खे चइबो आहे खरच, रिखब कोमल, रिखब तीवर, घनधार कोमल, घनधार तीवर, जी, मध्यम कोमल, मध्यम तीवर, पंचम अचल, जी, धेवत कोमल, धेवत तीवर, निखात कोमल, निखात तीवर। ये 12 थी विया कंप्लीट। तमामु सुठो, बहितरीनु। अव्हां सिंधी ॼाण में काफ़ी इज़ाफ़ो कयो। अव्हां खां सवालु आहे त हिन रोए ज़मीन ते राग आलापण जा केतिरा चाला मिलनि था? असल में हिन जा जेके ज़ाहिर रूप थिया उहे 2 थिया। हिकिड़ो रूप हिंद जो ऐं ॿियो रूप आहे यूरोप कंट्रीज़ जो। जी। पर उन में सुर उहे साॻे आहिनि। हाणे जेके चाला आहिनि उन्हनि चालनि में जेको लिकियलु चालो हो
जेको कॾहिं ज़ाहिर न थी सघो उहो चालो आहे सिंध जो। ऐं अच्छा मूंखे फ़ख़ुरु आहे त मां पंहिंजे 30-35 सालनि जी महिनतुनि खां पोइ सिंध जो चालो संगीतनि जे रूप में सिंध खे ॾेई चुको आहियां। 12 सुर जेके इस्तेमालु थियनि था या थींदा आया आहिनि उहे अहिड़ी रीति आहिनि। जी ॿुधायो ज़रूरु। सा गा गा मा पा दा दा नी नी सा सा नी नी दा दा पा ये 12 ऐं कुल काइनात जी मौसीक़ी इन में लिखियलु आहे। अच्छा तव्हां सां थोरी देरि अॻु में जेका ॻाल्हि ॿोल्हि थी रही हुई उन में अव्हां मुंहिंजी ॼाण में काफ़ी इज़ाफ़ो कयो ऐं इहो ॿुधायो त जेके सुर आहिनि उन्हनि में के सुर मुअनिस आहिनि के सुर मुज़क्कर आहिनि। इहा मुंहिंजे लाइ हिकु नई ॻाल्हि हुई ऐं असांखे इहो बि ॿुधाईंदा त इन्हनि सुरनि जी जेका फ्रीक्वेंसी या इन्हनि जी जेका आख़िरी परवाज़ आहे उहा केतिरे हद ताईं आहे? ॿिन्ही आवाज़ुनि जी हद आहे। जे महिल आहे त असां वटि जेके 12 सुर आहिनि उन्हनि खे सप्तक चयो वेंदो आहे। सप्तक हू सा खां निका ताईं हूंदी आहे ऐं कुल काइनात में 3 सप्तकूं आहिनि। पहिरीं जो नालो आहे मंत्र आस्थान, ॿी जो नालो आहे मध्य आस्थान ऐं टी जो नालो आहे तार आस्थान। महिल जो जेको मुज़क्कर जेको सुर आहिनि उन्हनि जी परवाज़नि जो जेके हदूं आहिनि हू मंत्र स्थान खां शुरू थी ऐं मध्य स्थान जे विचनि सुरनि में हद ख़तमु थी वञे। उन खां पोइ उनखे वञण जी अॻिते इजाज़त न आहे, रूहानी जिस्मानी हर तरह सां। अहिड़ी साॻी तरीक़े सां असांजो जेके फीमेल्स आहिनि यानी कि जेके वोकलिस्ट फीमेल्स आहिनि उन्हनि में उन्हनि जी शुरूआति या त मंत्र आस्थान जी तीवर निखात या देव तीवर या पंचम इतां शुरूआति थिए थी ऐं हू मध्यस्थान खे क्रॉस कंदे तारस्थान जे ओड़े पासे यानी घटि में घटि 2 या 3 सुर उन्हनि जे विच में हुन जी बि परवाज़ ख़तमु थी पवे ऐं पोइ अॻिते उहो ऊंदहि आहे। उन खां पोइ अॻिते न चुरी सघनि था, न ॻाई सघनि था, न काई आवाज़ पहुचाए सघनि था। जी बिल्कुलु इहो ॼाण ख़ज़ानो आहे जेको मौसीक़ी जी दुनिया जे हवाले सां अवां सां वंडियो पिया। हिकिड़ो सुवालु मुंहिंजे ज़हन में इहो पियो अचे त इल्मु मौसीक़ी जो जेको जनमु आहे आम तौर ते इहो चयो वेंदो आहे त लोक मौसीक़ी खां हुन जो जनमु थियो, पर इन जी का असांखे वज़ाहत कोन थी मिले। तव्हां इन जे बारे में छा चवंदा? जॾहिं इहे 12 सुर गॾु कया विया त इन्हनि 12 सुरनि जे विच में हिकिड़ा शुद्ध सुर ठाहिया विया। हू शुद्ध सुर जेके ठहिया हू 2 राग जे इल्म वारी रोशनियुनि में उन्हनि जो जनमु थियो। उन जो नालो हो सिंध प्रकाश ऐं हिंद प्रकाश। जी पोइ ॿई जॾहिं गॾिजी पिया ऐं इन्हनि जा जेके आलिम हुआ मौसीक़ी जा उन्हनि जॾहिं इनखे ठाहियो, इनखे जॾहिं रूप ॾिनो, उहे सुर पैदा जेके थिया उन में ख़रज, रकब तीवर, गंधार तीवर, मध्यम शुद्ध, पंचम अचुल ऐं धेवत तीवर ऐं नक़ाद तीवर ऐं सा शरज खरज। हाणे सुर आऊं पेश थो कयां तव्हांजे। जी बिल्कुलु। सा रे गा मा पा धा नी सा सा नी दा पा मा गा
शुद्ध सुरनि जो पहिरियों ठाठ जी जंहिंमां सभु राग ऐं रागड़ियूं जनम पियूं वठनि। इन ठाठ जो नालो आहे बिलावल। ऐं बिलावल में जेका आहिनि सुर उन्हनि में सिर्फ़ु मध्यम शुद्ध यानी कोमल मध्यम आहे, बाक़ी सभु सुर तीवर आहिनि। ऐं ही इख़्तिरा थियो ऐं इन जो नालो हो असल में शंकराभरण जी। ऐं पोइ बिलावल जो जनम ऐं इन मां सभु राग ऐं रागड़ियूं जनम पियूं वठनि। अव्हां काफ़ी अरसे खां मौसीक़ी जी दुनिया में सुर विखेरे रहिया आहियो। सवाल इहो आहे त तव्हांजा ॾिनल जेके सिंधी संगीत आहिनि जंहिंमें शाह जो राग बि शामिल आहे, अॻु में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त पूरी दुनिया ते केतिरा ऐं कहिड़े रूप में संगीत राइज हुआ, ऐं असां चाहींदासीं त असांजी मालूमात में इज़ाफ़ो कयो। असल में जॾहिं पहिरियों संगीत हिन रुए ज़मीन ते नाफ़िज़ थियो जी हज़ारे साल अॻु में, उहो हिंदू मज़हब जे अवतारनि ठाहियो। ऐं हू जेको ग्रंथ हो, जीअं हिननि जा जेके 4 वेद आहिनि हिंदू मज़हब जा, उन में सभ खां जेको अवलीन उन्हनि जो वेद आहे शाम वेद। उहो शाम वेद में मौसीक़ी उन्हनि जे लाइ इबादत जो दर्जो माणियो। उन शाम वेद मां जेको पहिरियों संगीत जंहिंजो जनमु थियो उनजो नालो हो रत्नाकर। ऐं हुन खां पोइ जेको ॿियो पैदा थियो उनजो नालो सुर अमृत धारा। पोइ सुर अमृत धारा मां जंहिं जनमु वरितो उनजो नालो भावी। ऐं भावी मां जंहिं जनमु वरितो उनजो नालो लक्ष्य। ऐं लक्ष्य मां जंहिं जनमु वरितो उनजो नालो हनूनत मत दर्पण। ऐं हनूनत मत दर्पण मां जनमु थियो मार्फुल नग़मात जो, जेको पहिरीं दफ़ा उर्दू ज़बान में राइज थियो। ऐं उनजा लेखक हिकिड़ो मुस्लमान हो नवाब ठाकुर अली ख़ान लखनऊ जो, ऐं हिकिड़ो हो ॿियो भातखंडे एडवोकेट जनरल। इन्हनि ॿिन्ही पंडित चतर जे लक्षणनि खे गॾु करे सहेड़े ऐं पेश कयो जेको अॼु ताईं नाफ़िज़ आहे। ऐं उहो संगीत अॼु मूंसां गॾु बि हिते मौजूदु आहे। जी बिल्कुलु, मां बि अव्हां जी इन ॻाल्हि सां सहमत आहियां। सवालनि जो सिलसिलो जारी रहंदो। असां वटि थोरे टाइम घटि आहे, पर चाहींदासीं त इन ई थोरे वक़्त में अव्हां खां घणा सवाल कयूं ऐं घणा जवाब अव्हां जा मौसीक़ी जी हिन जेका दुनिया आहे उनजो मुकमल तौर ते अहातो थी सघे। त सवाल इहो आहे त पूरी दुनिया में सिंध प्रकाश ऐं हिंद प्रकाश जा केतिरा सुर आहिनि, ऐं उनजी जेका सम्झाणी उन हवाले सां अव्हां छा ॿुधाइणु चाहींदव त इन जो पस मंज़र कहिड़ो आहे ऐं इन जी तशरीह छा थी सघे थी? रुए ज़मीन ते इल्म मौसीक़ी जा हज़ारे साल अॻु में 2 प्रकाश वजूद में आया। ऐं उन्हनि ॿिन्ही जा जेके ठाहींदड़ हुआ उहे हिंदकार जे ज़माने जा अवतार हुआ। उन्हनि में पहिरियों प्रकाश सिंध प्रकाश ऐं ॿियो हिंद प्रकाश। सिंध प्रकाश हिकिड़ी गुजारत बणिजी पियो, उन जी ॻोल्हा न थी सघे त सिंध प्रकाश आहे छा। ऐं मूंखे रब्बुल आलमीन जे करमो फज़ल सां बुज़ुर्गनि जी इनायतुनि सां फिट वीज़ा ते वञणु नसीबु थियो। ऐं मां उन्हनि मागनि मकाननि ते तहक़ीक़ जी रूह सां वियुसि। उन ते मां शाह जो राग पे तहक़ीक़ कयो त ख़बर पई त सिंध प्रकाश 24 पहरनि में हिकु जहिड़नि नालनि सां जेको वक़्तु वरे थो वापसि उन में लिखियलु आहे। यानी फजर जा 5 त शाम जा 5, 2 पहरनि जा 2 त राति जा 2, ॾींहं जा 10 त राति जा 10, सुबुह जा 6 त शाम जा 6। इन्हनि में जेके सुर आहिनि उन्हनि सुरनि खे उन्हनि बुज़ुर्गनि लिखियो जेको अॼु बि संगीतनि में मौजूदु आहे। पोइ जेके मूं नाला खया आहिनि रत्नाकर, भावी, लक्ष्य, हनूनत मत दर्पण, सुर अमृत धारा, मार्फुल नग़मात, इहे सभु इन्हनि में मौजूदु आहे जेका मां ॻाल्हि कयां पियो। पोइ सिंध प्रकाश जे जेके सुर आहिनि उन्हनि में रिखब कोमल, गंधार तीवर, मध्यम शुद्ध, धेवत कोमल ऐं निकाह तीवर,
माना 5 सुर सिंध प्रकाश जा आहिनि। हाणे हिंदुस्तान जा ग्रंथ उहो सभई मुतफ़िक़ थी यकराए सां लिखनि था त जेकॾहिं हिंद प्रकाश मां सिंध प्रकाश जा सुर कढिया वञनि त हिंद वटि कुझु कोन थो बाक़ी बचे। त एॾो मथवरो ऐं एॾो मथियो ऊचो घाट आहे असांजी धरती जे राग जो, जंहिं ते उहे संगीत ग्रंथ पुस्तक जेके कुझु आहिनि उहे लिखी चुका आहिनि ऐं उहो लिखत में पिणु मिले थो। जी बिल्कुलु सही था चओ। अच्छा, ॿियो सुवाल मुंहिंजे ज़हन में इहो पियो अचे त सरगम जे मुकमल सुरनि जो तइदादु केतिरो आहे ऐं दुनिया जूं जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ॻायो वञे थो उन्हनि जा मुकमल सुर कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जा क़ाइदा ऐं क़ानून बि कहिड़ा आहिनि? असल में पूरी दुनिया में 12 सुर ई आहिनि। 13 सुर राइज न थी सघियो आहे, न कि 11 आहिनि न कि 13 आहिनि, 12 आहिनि। 12 में 5 कोमल, 5 तीवर, 2 अकेला। हाणे अंग्रेज़ जेको आहे उन जो ऐं असांजी मौसीक़ी जो जेको क़ानून ऐं क़ाइदो आहे उन में असांजी उन्हनि सां सर्द जंग रही आहे। छो जो अंग्रेज़ जेको चए पियो हू चए पियो डोरे मी फा सोला टीडो, असीं चऊं पिया सारे गामा पादानी सा। हाणे असांजा जेके अचल सुर आहिनि माना अटल क़ाइमु सुर आहिनि हू आहिनि सा ऐं पा। अंग्रेज़ उनखे ईअं नथो करे, अंग्रेज़ चए थो सी नेचुरल एंड सी फ्लैट, माना उहो असांजे साह जो कोमल ऐं तीवर करे थो। त असांजी जेका रिकब कोमल आहे हू उनखे सी फ्लैट पियो चए, वरी उहो चए थो डी फ्लैट एंड डी शार्प एंड ई ओनली वन स्ट्रॉन्ग सुर। जीअं असांजो जेको अचल सुर आहे उहो आहे सापा, त हुननि जो आहे ई एंड बी, माना असांजी गंधार तीवर ऐं असांजी निखात तीवर उन्हनि खे गॾु करे हू चए थो त हीअ असांजा अचल सुर आहिनि, जॾहिं त अचल असांजा सुर जेके आहिनि उहे सापा आहिनि। बसि इहा थोरी उन्हनि जे असांजे मौसीक़ी जे निज़ाम ऐं क़ानून ऐं क़ाइदनि जे विच में थोरी सर्द जंग आहे। मसलन हुननि जा जेके 12 सुर आहिनि उहे सेम आहिनि, छो जो 13 सुर ऐजाद कोन थियो, न कि 11 सुर आहिनि कंप्लीट 12 ई आहिनि ऐं उन्हनि 12 जे विच में इहो तज़ाद अॼु बि मौजूदु आहे ऐं ॿोली जो बि फेर आहे। मसलन असीं जीअं चऊं पिया सा रे गा मा पा दा नी सा, हाणे ही असांजी आरोही ऐं इन खे जेकॾहिं ईअं ई वापसि वराईंदासीं त अमरोही थी पवंदी। सो हीअ असांजो ऐं अंग्रेज़ी मौसीक़ी जो हिकिड़ो जेको विच में जेको हिकिड़ो ठहराव न पियो बीहे उहो इन कारण नथो बीहे। अच्छा, असां जॾहिं ॾिसूं था त मौसीक़ी जी दुनिया में मुख़्तलिफ़ पहिरनि में मुख़्तलिफ़ सुर ॻाया वेंदा आहिनि ऐं चयो वेंदो आहे त हर पहिर जो इंसानी मिज़ाज ते या इंसानी सोच ते हिकु अलॻि सां असरु थिए थो। साॻे वक़्त में रागड़ियुनि जा बि मुख़्तलिफ़ वक़्त आहिनि। त अव्हां खां इहो सुवालु पुछणु चाहींदसि त 24 पहरनि में कहिड़नि सुरनि जी निशानीअ तौरु पाबंदी थियल आहे? हाणे मसलन असांजे सिंध प्रकाश जी रिकब कोमल उनखे अॼु खां सवे सदियूं अॻु में मोर्चना जे नाले सां सुञातो वेंदो हो, रिकब मोर्चना। हाणे रिकब जेका आहे हू ॿिन्ही पहिरनि खे ज़ाहिर पई करे, माना फजर खे बि ज़ाहिर पई करे ऐं शाम खे बि ज़ाहिर पई करे। हाणे शाम जा जेके बि राग ईंदा उन्हनि में रिकब कोमल मिलंदी ऐं जेके प्रे पुटीअ जे महल फजर जे वेझो जेके राग ईंदा उन्हनि में बि रिकब कोमल आहे। मसलन ही हिकिड़ी बंदिश आहे जेका मां चवंदो आहियां सिंध प्रकाश जे सुरनि मां वरितल। हाणे सा रे गा मा मा रे, हीरे सिंध प्रकाश आहे, गा ही सिंध प्रकाश आहे,
मां सिंध प्रकाश पा दा नी सा सा नी दा प प दा प म ग प ग रे प ग रे सा आली चलो रे पीर के आली चलो रे पीर के आली चलो रे पीर के आली मन की मुराद पाई आली पाई आली पाई आली चलो पीर कहता हाणे इन में ॿोली हिंदी पर इन में जजा सुर सिंध प्रकाश जा आहिनि ऐं इन में सुरनि मात्रनि जो ताल आहे जंहिंखे उस्ताद असम ख़ान प्ले कयो ऐं हीअ 16 जेको मैथ जे हिसाब सां इल्म मौसीक़ी मिले थी ईअं 16 ऐं 16 सुरनि खे 12 सुरनि में विरहाइण जो कारनामो बुज़ुर्गनि जो जेको मूं पेश कयो। जी जी अच्छा सिंधी ॿोलीअ वसीले सिंधी क्लासिकल राग ऐं निज सिंधी तालनि में राग जूं जेके मुख़्तलिफ़ शक्लूं अवां कंपोज़ कयूं आहिनि ऐं उनखे तमामु मुनफ़रद अंदाज़ सां अवां ॻायो आहे त अवां खां सुवाल इहो आहे त जेके असांजा माज़ीअ जा सूफ़ी शाइर आहिनि जेके बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जे कलाम मां तव्हां कहिड़ो उत्साह वरितो आहे? असल में जॾहिं भिटाई हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जन जो ज़ाहिर ज़हूर दौर आहे जॾहिं पाण वारीअ जे भिटनि ते मौजूदु आहिनि उन ज़माने में राजा जैसलमेर हुतां पंहिंजे फ़नकारनि जो ताहिफ़ो मोकिलियो कलोड़ा बादशाह नूर मोहम्मद साहिब जिन जे दरबार आलिया में पोइ उते राग विराग थियो उते ई ॿ भाउर आयल हुआ आंतड़ियो ऐं चांचड़ियो इन्हनि सां गॾु हिकिड़ी ॻाइणी बि हुई जंहिंखे अदब मैगज़ीन कराची सलीम साहिब जन बि लिखियो पंहिंजे अदब में बि त उन में लिखनि था त उहा धुरी जेका आहे उहा जागरी कबीले जी आहे ऐं उहो जागरी जेका कबीले जी माई आहे उनजो तालुक़ु जैसलमेर सां आहे ऐं पोइ ही आया आहिनि भिटाई साईं जिन जे हाज़िर हुज़ूर दौर में पोइ ही ॿई भाउर मुंहिंजा बुज़ुर्ग हुआ जंहिंजी वज़ाहत अॻूणे सजादा नशीन मोहतरम क़िबला साईं निसार हुसैन शाह हुसैनी जन पंहिंजे मुआह पंहिंजे ॿिनि अखरनि में बि लिखियो ऐं उहे मुंहिंजा वॾड़ा जेके हुआ हिते आया ऐं भिटाई साईं जन जो जॾहिं राग वजूद में पिया आयो त उन्हनि जी बि हाज़िरी गॾो गॾु हुई मुतक़द हुआ मुरीद हुआ भिटाई साईं जा उस्ताद कोन हुआ छो जो लोक मौसीक़ी जा माहिर हुआ पोइ भिटाई साईं जन जो अंग ऐं असांजे राग जो अंग हीअ धरती जे कहिड़े ख़िते सां मिले थो त ज़ाहिर आहे हीअ ख़ितो थर जो आहे हाणे तव्हांखे मां अंग्रेज़ ख़ितो ऐं सिंध ख़ितो ऐं थर जो ख़ितो जितां हीअ आलाप जनम पियो वठे उन जो थोरो उचार तव्हांखे ॿुधायां थो। हाणे इहो ई बिलावल ठाठ आहे असां बिलावल में क्लासिकल जेको चालो थींदो आहे उहो चालो तव्हांखे ॿुधायां थो चालो छा आहे। सा रे ग म प प द म प ग म रे ग म प ग म रे ग सा रे ग म प ग म रे ग प सा रे ग प द प म ग रे ग म ग रे सा सा रे ग म ग रे सा नि ध प द सा सा रे ग प द प म ग रे ग म ग रे सा सा रे ग म प ग म रे ग प दा दा ग म दा प म ग म रे ग म प ग रे सा सा रे ग म रे ग प म ग म रे दा दा प
ga ma da pa ma ga ma re ga ma pa ma ga re ta ni ni da pa ni da pa da ma ga pa da ni da pa ma ga ma re ga ma pa ma ga re ta pa pa da ni da sa re ga ma re sa da ni da pa ma pa re sa da da pa ma ga ma re ga ma pa ma ga re ta sa da da pa da ma pa re sa da da pa ma ga ma re ga ma pa ma ga re ta sa re ga pa ni da sa re ga pa ni da sa ga ma re सा आणि ही हिंदुस्तान जो क़दीम हिंद प्रकाश जो चालो हाणे असांजे सिंध प्रकाश जो जनम त हज़ारे साल पुराणो आहे पर उनखे भिटाई साईं जनवरी अहिड़े तरीक़े सां रोशनास करायो है मियां हलो Allah, oh re na, Allah, Allah, oh Mia. हाणे राजस्थान थर थर पे कीअं ॻाल्हाए हरे हमरे रे रे हाजी रे रे टे मुख़्तलिफ़ चाला जंहिंमें असांजो भिटाई साईं जन जो चालो ऐं थर जो चालो ऐं प्लस हिंद प्रकाश जो चालो जी बिल्कुलु ज़ाहिर आहे इन हवाले सां तव्हांजी पंहिंजी हिकु मुशाहिदो आहे ऐं उन मुशाहिदे मुताबिक़ तव्हां अॼु असां सां पंहिंजा वीचार वंडे रहिया आहियो हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त जेको हिकु पासे असां ॾिसूं त अंग्रेज़ी क्लासिकी मौसीक़ी आहे ॿिए पासे वरी लोक मौसीक़ी त इन्हनि ॿिन्ही जा जेके ताल आहिनि इन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे असल में इहे जेको इल्मी मौसीक़ी जो जेको निज़ाम आहे संगीत ॿिनि लफ़्ज़नि जो मेलाप आहे सन ऐं गीत सन माना सदी ऐं गीत माना निज़ाम मौसीक़ी माना सदी जो बदिलंदड़ या हलंदड़ निज़ाम मौसीक़ी हाणे इन निज़ाम मौसीक़ी में हिन जो जीअं मूं ॿुधायो त वार जो टीहों हिसो आहे त हाणे टीहों हिसो इन करे थिए थो जो हीउ इल्मी मैथ सां जुड़ियल आहे ऐं इल्मी मैथ जी हर हिकु वंड कट ज़रब जोड़ इहे सभु शयूं इन में मौजूदु आहिनि मसलन क्लासिकल जो जेकॾहिं ताल अचे थो अॼु खां 10 सदियूं या 8 या 9 सदियूं अॻु में त हू ॻाईंदा हुआ हेठि ज़मीन में जिते ग़ोतो हणण जी बि जाइ नथी मिले पोइ हू चवंदा हुआ ज़रबनि जी गाइकी पोइ ज़रबूं मसलन 16 त हू वियो 64 में टुॿी ॾेई हाणे 64 में जॾहिं वेंदो त उहो कुझु कोन मिलंदो हेठि उहो ई वेंदो जेको तारो हूंदो पोइ ईअं 16 जा 32 32 जा 48 48 जा 64 ईअं जेकॾहिं हू 7 खे खणी था अचनि त पोइ 7 खे 14 ऐं 14 खे 28 28 खे 56 ईअं जेकॾहिं हू 10 खे खणी थो अचे झपताल त हू 10 खे ज़मीन ॾेई मथे वञे थो 20 20 खां वञे थो 30 30 खां वठी वञे थो 40 ऐं 40 जा वञे थो 80 इन खे दुरुत चइबो आहे ऐं हेठि खे ब्लैम्पत चइबो आहे ऐं हुनखे मद चइबो आहे हीअ टे जेके रफ़्तारूं आहिनि छाकाणि जो लय फारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं लय चइबो आहे रफ़्तार खे
पोइ लय क़ाइमु थींदी आहे, माना रफ़्तार क़ाइमु थींदी आहे, पोइ हेठि वञे या विच में बीहे या अर्श ते हलियो वञे। इन लय जे दाइरनि में जेको तबलो आहे असांजो क़दीम इंस्ट्रूमेंट आहे। तबलो जेको आहे इहो बिगड़ियल नालो आहे, असल में ही तबल मां वरितलु आहे। ऐं तबल जेको हो उहो अॼु खां 1400 साल अॻु में पाण हज़रत जिन जे दौर में बि मैदान जंग में तबल वॼंदा हुआ। तबल तमामु वॾो हूंदो, घटि में घटि 3 मंज़िलनि ताईं ठहियलु हूंदो। पोइ हीअ हज़रत अमीर खुसरो रहमतुल्लाह अलैह जन हिन खे कट तलाश कयो मर्दनि सां। मर्दनि खे हिकिड़ो साज़ हो, उनखे कटण जा 2 पीस ठाहे ऐं पंहिंजी विलायत सां हिन में उहो नूर फूकियईं ऐं पोइ ही वॼणु लॻो। ऐं हिन तबले में 3 रूप आम बीट ते मिलनि था। मसलन अंग्रेज़ असांजो जेको आहे 4 बीट ते हले थो। असांजो जेको लोक मौसीक़ी आहे उनजी बि 4 बीट आहे। ऐं क्लासिकल जी जीअं मूं ॿुधायो त 16, 8, 12 ऐं वेंदे 64, त हीअ थोरो इलाक़ाई में बि अचे थो, इलाक़ाई बि रंग अचे थो। त पहिरीं त असलम ख़ान खे गुज़ारिश कयूं था त असांजे नाज़रीन ऐं दोस्तनि खे सोरहनि जो क्लासिकल थोरो ईअं मुख ॿुधाए, पोइ असांखे लोक मौसीक़ी जो मुख ॿुधाइनि ऐं पोइ जेके 3 असां अर्ज़ु कया आहिनि उहे 3 ख़िताब ॿुधायो। बिस्मिल्लाह। ताड़ी खाली ताड़ी सम हाणे ही थी वियो क्लासिकल। हाणे असांखे जेकॾहिं लोक मौसीक़ी या अंग्रेज़ी बीट पहिरीं ॿुधायो त अंग्रेज़ जी बीट छा आहे? ओके 4 बीट। हाणे असांजी लोक मौसीक़ी जेका किलवाड़े जे रूप में जनम थी वठे, दुनिया जो सरताज ताल किलवाड़ो। हिनखे चइबो आहे टिको, माना जॾहिं घर ते वापसि मोटी ईंदो त टिको हणी पहुचंदो। ऐं असांजो जेको ताल आहे किलवाड़ो, असांजे 72 ताल मूं हथु कया आहिनि धरतीअ जा निज, जेके असांजा ताल आहिनि हिन धरतीअ जा। उन्हनि में जेको सरताज ताल आहे उहो हींअर असलम ख़ान पेश कयो। हीउ उहो ताल आहे जंहिं ताल सां दुनिया जा वॾा वॾा स्पीकर तबले वारा ख़ौफ़ खाईंदा आहिनि ऐं उन खां हथु चुरांद न कंदा आहिनि। उनजो नालो आहे किलवाड़ो। ऐं किलवाड़ो असांजी सूंहं आहे, असांजी ज़ीनत आहे, असांजी नामाचारी आहे, असांजे धरतीअ जा उन में रंग समायल आहिनि। अक्सर असां इहा ॻाल्हि ॾिसंदा आहियूं त जेके घणा मौसीक़ार आहिनि उन्हनि जो मुतालियो एॾो वसी न हूंदो आहे, पर तव्हां त काफ़ी अरसे खां न फ़क़ति किताब पढ़ंदा रहिया आहियो, पर हिन मौसीक़ीअ जे इल्म जो बाक़ाइदगी सां मुतालियो ऐं मुशाहिदो बि कंदा रहिया आहियो। ऐं कुझु वक़्तु अॻु तव्हांजो मौसीक़ी जे हवाले सां हिकु किताब बि मंज़र आम ते आयो ऐं जंहिंखे एवॉर्ड बि मिलियो। अव्हांखे उन एवॉर्ड ते असां बि दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था। जॾहिं तव्हांखे एवॉर्ड मिलियो त तव्हांजा पंहिंजा तासुरात कीअं हुया? मैडम अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा हिन वक़्त ताईं 5 लिखियल संगीत मार्केट में अची चुका आहिनि ऐं हीअ हज़ारे सालनि में पहिरीं सआदत आहे जेका हिन फ़क़ीर खे नसीब थी आहे। ऐं मूंखां अॻु में हीअ कंहिं बि रागी घराणे जे कंहिं बि फ़र्द खे इहा सआदत नसीब न थियल हुई, छाकाणि जो सिंधी मौसीक़ी जो जेको कानून ऐं क़ाइदो हो उहो राइज न थी सघियो, छो जो लिखत हुई कोन। इन करे लिखत वारी बि मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशनसीबी आहे, मुंहिंजे लाइ वॾी सआदत जो की ॻाल्हि आहे त मुंहिंजी शुरूआति बि भिटाई आहे। मूं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जन जो पूरो ब्याज़ मुक़दस उन खे सरगम जी नोटेशन सां सिंगारियो
ऐं उन में हिकिड़ा लक्षण ठहंदा आहिनि, उहे लक्षण जेके आहिनि उहे एॾा त मुश्किल आहिनि, उन खे ॻाइणो नथो ठाहे सघे, हुनखे कम अज़ कम क्लासिकल गायक नथो ठाहे सघे। हुनखे ठाहिण लाइ 5 हुनर इल्म मौसीक़ी जा गुण जंहिंखे चवंदा आहिनि, उहे गुण अचणु लाज़िम आहिनि। उन में सभ खां वॾो गुण जेको आहे उहो आहे इल्म गिनतकारी। मसलन मुंहिंजो नालो आहे अमीर अली, त मूंखे काउंट करणो पवंदो त अमीर अली घणनि मात्रनि जो आहे। ईअं असलम ख़ान आहे त असलम ख़ान घणनि मात्रनि में आहे। ईअं पोइ अरबी लफ़्ज़ लखें लफ़्ज़ उन्हनि खे मात्रनि में विरहाए, पोइ उन्हनि जा खाना ठाहे, पोइ ताल जे टुकरनि में उनखे पेवस्त करे, उनखे बंदि करे, ऐं पोइ उन ते ताड़ी हिकिड़ी अलॻि शइ आहे, ठेको हिकिड़ी अलॻि शइ आहे। ताड़ी हथ सां वॼाइबी आहे ऐं हथु बंदि करे वॼाइबी आहे, ऐं जिते जिते उनजा घर ईंदा आहिनि उते उते हथु लॻंदो आहे, उनखे ताड़ी चइबी आहे, जंहिंजो बिगड़ियल नालो ताल आहे। ऐं ठीको हिकिड़ी अलॻि शइ आहे जेका चमड़े जे साज़नि मां वजत में ॿुधण में अचे थो। पोइ इन्हनि में खाना ठाहे, पोइ लफ़्ज़नि ॿोलीअ जा टुकर, पोइ उन्हनि टुकरनि जे मथां सरगम, ऐं पोइ हू हिकिड़ो लक्षण तयारु करण में कम अज़ कम जॾहिं मूं शुरू कयो कमु त मूंखे 2-2, 3-3 महीना लॻी वेंदा हिकिड़ो लक्षण ठाहिण में। अॼु मालिक जो करम आहे, बिचाई साईं जी महिर थी, ऐं शाह जो रिसालो जेको सिंध लैंग्वेज अथॉरिटी शाया करायो, ऐं मुंहिंजे इन्हनि ई मोहतरम दोस्तनि मूंसां हुन में सहकार कयूं, ऐं उहो ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग बि काज़ी साहिबु इन्हनि सभिनी दोस्तनि सां जे सहकार सां ठही हिन इदारे जे तरफ़ां। त अहिड़े तरीक़े सां पोइ भिटाई साईं मूं ठाहियो कम अज़ कम 22 वरनि में, ऐं ठाहिण में कामयाबु थियुसि। उनजो नालो शाह जो राग, ऐं इहो नालो तजवीज़ कयो मुंहिंजे मोहतरम इब्राहिम जोय साहिब जिन, ऐं मूंखे चीच मां पकिड़े हिन फील्ड में वठी आया डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। ऐं अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो लिखणु शुरू थी वियो, ऐं मां लिखी 5 हिन वक़्तु संगीत मार्केट में मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों मुंहिंजो पहिरियों जेको डॉक्टर नबी बख्श ख़ान पाण छपराए ॾिनो, उनजो नालो सुर शाह समुंड। उन खां पोइ जेको ॿियो आयो उहो आयो रंग मौसीक़ी ख़ुशबू, डॉक्टर अब्दुल जब्बार जोणी जी करायो ऐं सिंधी अदबी बोर्ड मां शाया थियो। ऐं टियों जेको आयो हू आयो शाह जो राग 2 जिल्दनि में। ऐं हींअर जेको ताज़ो आयो आहे कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां साज़ आवाज़ ऐं सिख्या, जॾहिं त असांजे मुल्क में 20 बि साज़ न आहिनि। मूं 140 साज़ बमाए पिक्चर्स जे बमाए फ़ोटोज़ जे उन्हनि खे शाया कयो ऐं गवर्नमेंट सकाफ़त खाते उनखे महफ़ूज़ कयो। ऐं हिन वक़्तु मुंहिंजो तालिब इल्म मौला साईं तयारु आहे ऐं कंप्लीट थी चुको आहे, छपर में छड़ियूं, जंहिंखे नालो ॾिनो अथमि सुर संगीत छपर में छड़ियूं। तालिब इल्म मौला खां पोइ सचल सर मस्त बि मूं वटि तयारु आहे, मंठार फ़क़ीर बि तयारु आहे, एजुकेशन बि तयारु आहे। तव्हां मुस्तक़िल कमु कंदा रहिया आहियो। जी जी कयां पियो। ऐं उहो किताब, उन किताब जो नालो ॿुधायो जंहिंखे अवॉर्ड मिलियो। हा, शाह जो राग। शाह जो राग ते मूंखे अवॉर्ड मिलियो, ऐं मूंखे त मुंहिंजे लाइ वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त मां हिकिड़ो हैदराबाद जो हिकिड़ो फ़ुकरा तबियत जो न घणो कंहिंसां मेल जोल, न को अचणु वञणु, ऐं उनजे विच में जे कॾहिं को नॉमिनेट कनि था त उन्हनि जी महिरबानी आहे। मां कॾहिं बि कंहिं अवॉर्ड लाइ कंहिंखे हथु ॿधी अर्ज़ु कोन कयो। पोइ असांखे अॼु अव्हां छा था ॿुधायो? रे गा मा धा मा गे मा गे रे गा रे सा गा मा धा मा मा धा नी दा दा नी दा नी दा रे दा नी दा नी दा रे दा नी दा नी दा नी दा नी दा मा धा मा गे धा मा धा मा गे रे गा रे सा। सावण घिड़े सबका हिसर हिस्यारे, तन विधाई तारम में अरबाग जियारे, मोहब्बती मारे कौन दाद दरिया में, वनजे ओ वनजे
कैसा की न कजे वनजे ओ वनजे वनजे ओ वनजे मोहब्बती में हार दो मोहब्बती में हार दो मोहब्बती में हार दो मोहब्बती में हार दो कैसल के सुरन कैसल के वनजे ओ वनजे वनजे ओ वनजे लिकाए लोक खां लिकाए लोक खां लिकाए लोक खां लिकाए लोक खां उछड़ी गोठन जे उछड़ी गोठन जे वनजे ओ वनजे गम गम गरे सनि सगा गम गम धनि सा सनि धनि 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 धम 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 ध गम 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 रे 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 सरे सा सनि गा रे गम गम धनि धनि सा सनि ध धनि 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 मा धम धम ध गम 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 रे 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 सरे सा सनि गा रे गम गम धनि धनि सा नि ध धनि ध धनि नि ध धनि नि ध धनि नि ध रे रे गा रे नि रे रे गा रे धनि ध म नि ध म ग ध ध म ग नि ध म ग सा नि ध म ग रे ग म ध म ग रे ग ओ वनजे वनजे ओ वनजे अला साईं तव्हांखे अञा वधीक तव्हांजे आवाज़ में तव्हांजे सुरनि में ख़ूबसूरती पैदा करे ऐं तव्हां ईअं ई सिंध वासियुनि खे पंहिंजे कलाम मां ऐं पंहिंजे राग जी जेका जाखोड़ आहे राग जी जुस्तजू आहे ॼाण हासिलु करण वारी उन में अला साईं तव्हांखे कामयाबु करे। नाज़रीन, हीअ त हुई मौसीक़ी जी दुनिया। मौसीक़ी जी दुनिया जे जो जेको पस मंज़र आहे उनजी जेका तशरीह आहे अॼु उस्ताद अमीर अली असांखे ॿुधायो ऐं तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियोज़ में आया। शान अली ऐं उस्ताद असलम ख़ान जी बि महिरबानी, तव्हां सां गॾु मौजूदु रहिया ऐं ख़ासि तौर ते उस्ताद अमीर अली असांखे मौसीक़ीअ जे हवाले सां जेका ॼाण ॾिनी उहा ॼाण तमामु बहितरीनु ॼाण हुई ऐं असां कोशिशि कंदासीं त आईंदा बि मौसीक़ी जे हवाले सां जेके सिंध जूं नामवर शख़्सियतूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं, दावत ॾियूं ऐं साणनि कचहरी कयूं। तमामु घणी महिरबानी तव्हांजी बि। अल्लाह निगहबान।